हिकिड़ो सेंटर हो जेको सियासत जो उहो घणे भाङे किथे न किथे जेके कॉलोनियल जेके स्टेट्स हुयूं जिते जिते ब्रिटिश फ्रेंच स्पेन उहो उन जेके कॉलोनीज़ हुयूं उते उते उहो शागिर्द जेका आहे उहा सियासत करे रहिया आहियूं। उन जो जेको बुनियादी जेका मोवर हो सियासत जो उहो आज़ादी जी वेड़ हुई, उहा सिर्फ़ु सिविल राइट्स मूवमेंट्स हुई ऐं उन सां गॾु ॿिया खोड़ सारा सवाल हुया। हाणे असां वटि हिकिड़ो माना हिन खिते अंदरि जेको हिकिड़ो प्रेसिडेंट मिले थो, हिकिड़ो मिसाल मिले थो असां वटि, उहो मिले थो ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन जो जेको माना कंहिं क्रूड फॉर्म में पहिरीं भगत सिंह ऐं उन सां गॾु जेके बि उहो माण्हू रहिया जेके रस्मी इदारनि सां सलाड़ियल रहिया, जिन जी सियासत किथे न किथे माना उहो शागिर्दनि वारी शक्ल इख़्तियार करे बि पियो। हाणे उन वक़्त जी जेका मेंबरशिप आहे उहा ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन जो हज़ारनि जी तादाद में मेंबरशिप हुई पूरे माना जेको गॾियल हिंदुस्तान हुन में। पोइ हुन में जेका रिफ्ट थी पैदा थिए जंहिं शागिर्द समाज जी ओसर खे तमामु वॾो नुक़सानु ॾिनो, उहो ॾिनो आहे मुस्लिम लीग जे ठहण खां पोइ जॾहिं ऑल इंडिया मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन ठहे थी ऐं माना मज़हब जे नाले ते जॾहिं शागिर्दनि में पाण में हिकिड़ी विर्छ थिए थी उहो सवाल न त उहो ॿ तंज़ीमूं धार हिकिड़ी पोज़ीशन वठी बीहनि थियूं। इहा जेका असांजी मुख़्तसर जेका रही जेका पार्टीशन खां पहिरीं जेका शागिर्द सियासत जो सवाल माना उहो कीअं डेवलप थिए थो। हाणे बुनियादी तौर ते जे ॿ क़ौमी नज़रिए ते थी मुल्क हितां जे हुक्मराननि वठणु चाहियो थिए उहो त हिननि खे मिली वियो ख़ैर, पर थियो ईअं त सुदत हिन मुल्क में हिकिड़ा आइडेंटिटी क्राइसिस पैदा थिया, माना हिकिड़ा शनाख़्त जा बहरान पैदा थिया जिन बुनियादनि ते हिननि उहा मुल्क वरितो पिए या वठणु चाहियो पिए। उहो त आज़ादी खां पोइ चऊं या पाकिस्तान जे ठहण खां पोइ उहो ख़्वाबु हुनजो रेज़ा थी वियो। उन जो बुनियादी सबबु इहो आहे त मज़हब जे बुनियाद ते मुल्क वठणु ज़ाहिर आहे जेके सॉवरेन जेके स्टेट्स हुयूं हिते पाकिस्तान अंदरि माना पाकिस्तान खां पहिरीं जेके सिंध आहे बलूचिस्तान ॿियूं आहिनि, हाणे उन्हनि जो हिकिड़ो वॾो शनाख़्त जो बहरान माना हिकिड़ो पैदा थियो। 4 मार्च खां वॾे में वॾो वाक़ियो जेकॾहिं असां ॾिसूं त उहा डिमांड डे जो रहियो 1954 जंहिंमें 27 माण्हू मारिजी विया, जंहिंमें 8 शागिर्द हुया जेके हाई स्कूल जा उहे मारिजी विया। डिमांड डे जी जेके माना हिकिड़ो जेके एजेंडास हुयूं उहो स्टूडेंट सेंट्रिक एजेंडास हुयूं ऐं उन्हनि जी बुनियादनि ते शागिर्द सियासत करे रहिया हुआ। ऐं सुतरी जी DSF ते बैन थो लॻे त हिकिड़ी माठा ठाहिजी थिए जीअं हिकिड़ा मम्मी डैडी ॿार जेके NSF ठाहिनि था ऐं NSF में वरी उहे कामरेड जेके DSF ऐं कम्युनिस्ट पार्टी जे बैन लॻण जे सबबु वरी NSF में शामिलु थियनि था, पर उहो हिकिड़ो अरसो जेको माठार जो अरसो, पर उन खां पोइ जेको 60s वारो ॾहाको उहो ॾहाको चवंदा आहिनि त जेका स्टूडेंट एक्टिविज़म जो हिकिड़ो पीक हो हिकिड़ो उभार हो पूरी दुनिया जे अंदरि ऐं ख़ुसूसन पाकिस्तान में बि असां ॾिसूं त शागिर्द सियासत जो ऐं शागिर्द सवाल जो जेको उभार आहे उहो सठि आहे। मिसाल तौरु हाणे असां घणे भाङे जेके असांजी पंहिंजी हींअर सियासत आहे शागिर्द सियासत हुजे या औरत सवाल हुजे मावरिया जो सवाल हुजे, उन्हनि जे इमीडिएट जेके असांजी मूवमेंट्स उन्हनि खां रिलेट कंदा आहियूं या जेके असांजा जेके वेझूं असांजो इलाक़ाई जेके मूवमेंट्स हूंदियूं आहिनि उन्हनि सां असां उन्हनि खे भेटींदा आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त 1968 जेको फ्रांस में हिकिड़ो मूवमेंटम क्रिएट थियो उनखे चवंदा आहिनि लॉस्ट रेवोल्यूशन, माना 1968 दैट रॉक द वर्ल्ड, माना हिकिड़ो अहिड़ो उभार हो जे पूरी दुनिया खे झिझोड़े छॾियो। हुनजा न सिर्फ़ु फ्रांस अंदरि पर पूरी दुनिया अंदरि एॾा असर पिया जो उन माना 68 वारी तहरीक तमामु घणनि मुल्कनि में हिकिड़ी तहरीक खे जनमियो। उनमें जापान आहे, स्वीडन आहे, मैक्सिको आहे, अमेरिका आहे जिते सिविल राइट्स मूवमेंट्स थियूं हलनि ऐं पंहिंजो ब्लैक पैंथर्स आहिनि ऐं इवन असां वटि बि पाकिस्तान में त ईअं तहरीकुनि जा असर थिया। हाणे उन्हनि में हिकिड़ी कॉमन जेका शइ हुई उहा शइ एंटी वियतनाम वार जेको प्रोटेस्ट हुयो फ्रांस में हली ते पूरे अमेरिका में, उन्हनि में हिकिड़ी कॉमन हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका उन वक़्तु हली रही। हाणे जेको असां वटि हींअर जेके मरोज सवाल आहिनि जेके किथे न किथे NGOs बि कॉप्ट करे वई आहे या सिविल सोसाइटी बि चऊं उहो बि किथे न किथे एड्रेस कंदी आहे तव्हांखे एनवायरमेंटल जेका डिग्रेडेशन आहे माहौल जी तबाही जो सवाल आहे। हक़ीक़त इहा आहे त इहे खोड़ सारा सवाल आहिनि जेके 68 वारी मूवमेंट जा ई मीरास आहिनि ऐं समाज ना साइंस ना जेका सोशल साइंस आहे उन ॾांहुं दोस्ताणो रवैयो डेवलप ई कोन थींदो। ऐं उनजो सबबु इहो आहे त तव्हां ॾिसंदो त जेके इंजीनियरिंग ऐं मेडिकल कॉलेज आहिनि उनमें स्टूडेंट्स जी जेका पॉलिटिक्स में पार्टिसिपेशन तमामु घटि आहिनि। असां 7-8 सालनि खां NSM में PRSM में कमु कयूं था। असां हाणे वञी PRSM जो यूनिट ठहियो मेराणी मुस्लिम 8 सालनि खां पोइ अञा ताईं लम्स में असांजो कोन्हे। हाणे जिते सोशल साइंसिस वारा डिपार्टमेंट आहिनि उते पढ़ायो छा थो वञे इहो ॿियो सवाल, पर वरी बि उते किथे न किथे उहो मौज़ू
माना डिस्कस करके आ था उन ज़ेर बेस आंदा था वञनि ऐं उन बावजूद उन बुनियाद जे करे उन्हनि शागिर्दनि में हिकिड़ो सोशल जस्टिस ऐं ॿिया अहिड़ा खोड़ सारा सवाल जेके इमीडिएट जेके ह्यूमन जेके सोशल जेके रिलेशन सां जुड़ियल आहिनि उहो एड्रेस थियनि था, उन्हनि ते ज़ेर बहस बि थियनि था। हाणे इहे स्टेम फील्ड्स में नथा थियनि। हिन वक़्तु जेका असांजी सूरत हाल आहे मुल्क जी, जेको जिले में तजुर्बो थी रहियो उहो हाणे हिते पियो थिए। माना असां वटि असांजा माइट जेके चवनि था त मां सियासत न कयो, माइट हुजे दोस्त हुजे तव्हांजो सियासत न कयो, CSS कयो, PCS कयो, इंजीनियर थियो, डॉक्टर थियो, पर सवाल इहो आहे त सवाल एलियत जो आहे, सवाल मौक़नि जो आहे। जेकॾहिं असांखे मौक़ा ई एतिरा न हूंदा त केतिरा इंजीनियर थींदा। हिकिड़ी कॉलेज में जेकॾहिं इंजीनियरिंग में 500 आइंस्टाइन विहारियूं ऐं सीटूं हुजनि कुल 50 त घणा आइंस्टाइन पास थींदा? 50 ई पास थींदा। सवाल हिते एलियत जो कोन्हे, सवाल आहे हिते मौक़नि जो। जॾहिं मौक़ा ई कोन्हनि असां वटि त ज़ाहिर आहे हुते तव्हां कहिड़े माना हिकिड़े माण्हू जी तवक़ो रखो था त उहो तव्हांजी एलियत ते ऐं तव्हांजो जेको हिकिड़ो फ्रेमवर्क ठहियल आहे हुन ते पूरो लहे। जर्मन रिपब्लिक हुकूमत में हिकिड़े वर्कर खे नौकिरी मिलंदी आहे साइबेरिया में, ऐं उहो वेंदो आहे साइबेरिया में, उनखां पहिरीं पंहिंजे दोस्त सां मिलंदो आहे त मां जेकॾहिं कोई ख़त लिखंदुसि त उहो ख़त तव्हां सेंसर थी मोकिलियो। त ज़ाहिर आहे जेको मां लिखंदुसि उहो पढ़ी ॿुधाईंदा ऐं पढ़ंदा, ऐं जेकॾहिं मां हुनजी गिला कंदुसि त मूंखे सज़ा ॾींदा, ऐं जे मां वाखाण कंदुसि त उहो ख़त पास कंदा। चए अच त हिकिड़ो कोड सेट था कयूं, चए जेकॾहिं मां तोखे हिकिड़ी आम बिलू मस मां ख़त लिखां त सम्झां त इहे ॻाल्हियूं सही आहिनि, ऐं जेकॾहिं ॻाढ़ी मस मां उहे साॻियूं शयूं लिखां त सम्झां त इहे ग़लति आहिनि। त 3-4 महीना गुज़री ईंदा आहिनि, उनखां पोइ ख़त मिलंदो आहे हुनखे त हिते तमामु घणी सहूलियत आहे। हिते वाइन बि मिलंदी आहे मुफ़्त में असांखे वर्कर्स खे, हिते TV बि लॻल आहे, वॾियूं सहूलियतूं आहिनि, आराइशूं आहिनि हिते असां वटि। माना ॾाढो असां सवला वेठा आहियूं, पर फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हिते ॻाढ़ी मस कोन्हे। असांखे हिकिड़ी उहा लैंग्वेज खपे, हिकिड़ी उहा ॿोली खपे, हिकिड़ो मज़ाक़त जो उहो तरीक़ो खपे जंहिंमें असां पंहिंजे नौजवाननि जे सवालनि खे एड्रेस कयूं, न कि उन्हनि खे मायूस कयूं। मूं समेत खोड़ सारा अहिड़ा नौजवान जेके बेरोज़गारी सबबु तंग बि आहिनि ऐं किथे न किथे एलिएनेशन जो बि शिकार आहिनि, विगाड़ बि शिकार आहिनि, ऐं माइटनि जो, अज़ीज़नि जो, दोस्तनि जो उन्हनि ते जेको प्रेशर आहे उहो प्रेशर उन्हनि खे वधीक एंज़ाइटी ऐं स्ट्रेस में मुब्तला थो करे, न कि उन लाइ के रस्ता फ़राहम थो करे। उन में मुंहिंजो, तव्हांजो, भाइटे जो, भाणेजे जो हिते मौजूदु जेके नौजवान माण्हुनि जो ॾोह कोन्हे। हींअर बि तव्हां ॾिसो PhD में 50,000 पोस्टूं आयूं त फार्म कुल केतिरा भरिजी विया? 1500 पोस्टूं आयूं लेक्चरशिप जूं त 11-12 लख फॉर्म्स मुंहिंजे ख़्याल में भरिजिया। त सवाल इहो आहे त हिते नौकिरी जो मसइलो बुनियादी तौरु हर नौजवान सां आहे। हिते PhD जी टेस्ट लाइ सेंटर्स खुली था वञनि, लेक्चरशिप जी टेस्ट लाइ सेंटर्स खुली था वञनि। जॾहिं मौक़ा हुकूमत ॾिए थी त उन्हनि जे लाइ एॾा मार्केट में, सुभाणे जेकॾहिं हुकूमत 5 लख भंगियुनि जी नौकिरियुनि जो ऐलान करे तॾहिं बि हिते सेंटर खुलींदा त अचो त तव्हांखे टेस्ट जी तयारी करायूं। सो असांजे समाज जो सियासत ॾांहुं, एजुकेशन ॾांहुं इहो आहे त जिथां किथां प्रॉफिट मेड़िजे, जिथां किथां मुनाफ़ाख़ोरी कजे, पोइ उहो चाहे भंगी जी नौकिरी हुजे, PhD हुजे ऐं लेक्चरशिप हुजे। सो आख़िरी ॻाल्हि इहा त पंहिंजनि नौजवाननि खे उत्साह सियासत करण लाइ, छो त हिकिड़ो इहो वाहिद ज़रियो आहे जेको पंहिंजनि सवालनि खां पंहिंजी ज़ात खे सम्झण सां गॾोगॾु सिस्टम खे बि सम्झी ऐं तव्हांखे बि सम्झाए सघनि था, न कि उन्हनि जी राह में रुकावट थियो। महिरबानी।